नाज़रीन, बकेरा शरीफ में टाउन अमले जी नाअहली सबब समूरो शहर गंदगी जे वर चढ़ियल है, जंहिं सबब प्रवासी सख्त ॾुखियाईनि के मुंह ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था झंडू सोलंकी जी ही रिपोर्ट। शरीफ शहर तोड़े पाड़नि में सफ़ाई न थियण करे पाड़ा तोड़े शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। केतिरनि ई पाड़नि में गंदो पाणी घटिन में जमा थियण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मच्छरनि जे आज़ार सबब केतिरनि ई मूज़ी बीमारियुनि मुंहुं कढियो। हिते रहवासियुनि मेरान टीवी सां हिन रीत वीचार वंडी। असांजे नालनि जी सफ़ाई कोन पई थिए, गंद किचिरो तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो ऐं उन मच्छरनि जो वॾो हिकिड़ो आज़ार थी वियो आहे असांजे लाइ। ऐं ॿियो हिकिड़ो कुतनि जी बि वॾो हिकिड़ो आज़ार थी वियो आहे। कुता ॿ टिनि माण्हू खे ॾाढे विया आहिनि ऐं असां इलाही खां अपील था करियूं त असांजा मसइला हल कया वञनि। नालिन जी हालत आहे बाबा, भंगी अचनि ई कोन था। ॿार हिन गटर नाले में किरी पिया आहिनि। हाणे ॿार दुकान ते शइ वठण अचनि था, वापसि अचनि था गंदा। छा थियो अचे नाले में किरी पिया बाबा? छो नालनि जी हालत ई अहिड़ी आहे, किरंदा लाज़मी यार। मुतालबो भंगियुनि खे मोकिलियो बाबा। असीं ग़रीब माण्हू, असांखे धणी साईं कोन्हे। नालनि जी हालत आहे, तव्हां पाण वीडियो ठाहे ॾिसो हालत आहे नालनि जी यार। मच्छरनि जा स्प्रे कोन थिए, गंदगी जाम आहे नालनि में ऐं कुतनि जा जेके आहिनि उहे हादसा जाम आहिनि ऐं इहो उन्हनि खे मारियो वञे ऐं जेको सफ़ाई कई वञे। तमामु तंग आहियूं असां ग़रीब माण्हू, हालात तमामु तंग थी विया आहिनि। किचिरो घटिन में ॾिसो ऐं अचे ई केरु कोन थो, सफ़ाई केरु करे कोन थो। जंहिंखे चऊं था उहो चए थो बसि सुभाणे परीहं आहे सफ़ा के करे ॾिजांइ सफ़ाई। मच्छर बि ॾाढा न राति जो माल ॿियो 80 ते घणी मारियुनि में सुता पिया माल बाल उहो वीचारो पटिजी वञे जो उनखे केॾा करियूं। हिते ॾाढी गंदगी लॻी पई आहे, ॿारड़ा अचनि था परेशान थियो वञनि सामान वामान वठण लाइ। इहो कुर्ब करे कंहिं भंगियुनि खे हेॾां मोकिलियो, नालियूं सफ़ा कनि। भंगी तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया आहिनि, हिकिड़ो ई भंगी कोन आयो आहे। जेकॾहिं अचनि था 20 ॾींहंनि खां 25 खां मिड़े ई करियो, थोरो घणो सफ़ा करियो, पाणी वहे कोन थो, बसि उते उते पाणी बीठो आहे। ॿारड़ा वीचारा परेशान आहिनि। कैमरामैन नादर सोलंकी सां गॾु झंडो सोलंकी, मेरान टीवी, बकेरा शरीफ।